हुकूमत अक़लियतुनि जी भलाई ऐं बाख्तियार बणाइण लाइ अमली क़दम खंया आहिनि। अक़लियतुनि जो हुब्बुल वतनी ऐं ख़िदमतूं समूरी क़ौम लाइ फ़ख़्र जो सबबु आहिनि। आइन सभिनी शहरियुनि खे बिना कंहिं फ़र्क़ जे बराबर हक़ जी ज़मानत ॾिए थो। आइन अक़लियतुनि जी सियासी, मुआशी, मज़हबी, समाजी, सक़ाफ़ती हक़नि जी मुकमल तौर ते हिफ़ाज़त करे थो। सदर मुल्क ताजमीन ज़रदारी जो अक़लियतुनि जे ॾियारे ते पैगाम। संदसि चवण आहे 2009 में सदर जी हैसियत सां पंहिंजे पहिरें दौर में 11 अगस्त खे अक़लियतुनि जे ॾींहं तौरु ऐलान कयो। अक़लियतुनि जे बाइख़्तियार बणाइण, तरक़ी ऐं भलाई लाइ कमु जारी रखियो वेंदो। भाईचारे, हम आहंगी ऐं ॿधी ज़रिए ख़ुशहाल पाकिस्तान बणायो वेंदो। चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी तरफ़ां अक़लियतुनि खे क़ौमी ॾिहाड़े ते अक़लियती कम्यूनिटी खे वाधायूं। सदर चवण आहे त अक़लियतुनि जो ॾिहाड़ो आम ॾींहुं न पर बाबाए क़ौम जे वाइदे जी यादि ॾियारे थो। अक़लियतुनि जे हक़ जी पासदारी, एहतराम ऐं सलामती मुल्क जी जमहूरी वीज़न जे अणटुट थंब आहे। सदन जिदोजहद अहिड़े पाकिस्तान लाइ आहे जिते को बि शहरी मज़हबी बुनियाद ते पाण खे धार या गैर महफूज़ महसूस न करे। पीपल्स पार्टी हमेशह हिकु जामे पाकिस्तान जे अलमबरदार रही आहे। सिंध असेंबली में अक़लियतुनि जे क़ौमी ॾिहाड़े ते ठहरा पेश। क़ाइद आज़म मोहम्मद अली जना फरमायो हो त तव्हां आज़ाद आहियो। मस्जिदुनि तोड़े मंदिरनि या कंहिं बि इबादतगाह में क़ौमी झंडे जे अछे रंग में अक़लियतुनि जी नुमाइंदगी कई वई आहे। हर आमिर मज़हब जो सहारो वठंदो आहे पर सदन आवाम इंतिहा पसंदी खे रद्द करे थो। जेकॾहिं कंहिं ॾफेड़ फैलाइण जी कोशिश कई आहे त सिंध उनखे देर सवेर रद्द कयो आहे। मज़हबी अक़लियतुनि जे इबादतगाहुनि जी तहफ़ुज़, अक़लियतुनि जी शादियुनि जा कानून या नौकरियुनि में कोटा समेत अक़लियतुनि लाइ केतिरा ई क़दम खंया विया आहिनि। सिंध हुकूमत 13 अगस्त ते कराची में कोठाइल ग्रैंड म्यूज़िकल शो जे इंतज़ामनि खे क़तई शक्ल ॾेई छॾी। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमन जी सदारत हेठि इजलास तक़रीब जी तयारियुनि इंतज़ामनि जो जाइज़ो वरितो वियो। शर्जील इनाम मेमन हिदायत कई त तक़रीब में ख़ासि ॿारनि लाइ ख़ासि इंतज़ाम कया वञनि त जीअं उन्हनि खे बिना कंहिं रंडक जे सीटुनि ते वठी वञी सघिजे। पीपल्स पार्टी जी क़यादत, वॾो वज़ीर ऐं हू ज़ाती तौर ते चाहिनि था त ख़ासि ॿार हिन जश्न जो हिसो बणिजनि। सभिनी सिक्योरिटी घुरिजनि खे सख़्ती सां पूरो कयो वञे। रेंजर्स जी वधि खां वधि तादाद खे मुक़ररु कयो वञे त जीअं अवाम पुरअमन माहौल में आज़ादी जे जश्न मां लुत्फ़ माणे सघे। राणा सनाउल्लाह जी पीटीआई खे आज़ादी ॾिहाड़े ते एहतजाज न करण जी अपील। वज़ीर आज़म जे सलाहकार राणा सनाउल्लाह जो चवणु आहे त 14 अगस्त जो ॾिहाड़ो मार्काए हक़ जी कामयाबी तौर ते मल्हायो पियो वञे। उन करे पीटीआई खे पंहिंजो एहतजाज हिकु ॾींहुं पहिरियां या बाद में रखणु घुरिजे। नवाज़ शरीफ़ एक्सटेंशन जो मुख़ालिफ़ आहे। 27वीं तरमीम अञा गौर हेठि नाहे पर तरमीम करणु पार्लियामेंट जो इख़्तियार आहे। दिलगिचे दरेवर नाले में लैंड स्लाइडिंग 7 रज़ाकार मलबे हेठां दॿिजी फ़ौत। पुलिस मौजी मक़ामी रज़ाकार ॿोॾि सबबि मुतासिर वाटर चैनल जी बहाली जो कमु करे रहिया हुआ त मथनि मिटी जी छिप किरी पई। हादसे में 3 ॼणा ज़ख़्मी बि थिया, इस्पताल मुंतक़िल। सिंध जे अज़ीम शाइर हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे 282 उर्स जूं 3 ॾींहं बि तक़रीबूं जारी। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु मज़ार ते हाज़िरी भरे सूफ़ी शाइरनि खे भेटा पेश कंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी शाह लतीफ़ एवार्ड विराइण वारी तक़रीब में पिणु शिरकत कंदो। कंदकोट में कारे इल्ज़ाम हेठि मुड़ुस था ज़ाल क़तुल। पुलिस मूजिब जवाबदार मुड़ुस मोहिब जखराणी पिस्टल जा फायर करे पंहिंजी घरवारी आबिदा खे क़तल करण बैदि फरार थी वियो। मक़तूला औरत जो लाश सिविल अस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बैदि फारसन हवाले। मोहन जो दड़ो भरिसां ख़ासकेली बिरादरी जी 2 धुरियुनि में मामूली ॻाल्हि तां झेड़ो। 1 ॼणो क़तुल, 1 ज़ख़्मी। फारम कॉलोनी में लठियूं ऐं बेलचा लॻण सबबि जावेद ख़ासकेली, समद ख़ासकेली ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मी जावेद ख़ासकेली डोकरी ताल के अस्पताल में ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फ़ौत थी वियो।
जयपुर में इंडस हाईवे 15 भरसा कार में नौजवान जो गोलियों लॻल लाश हथ पुलिस लाश खणाए अस्पताल मुंतकिल करे छॾियो। पुलिस मूजिब नौजवान की सुञाणप जनू शरीफ वासी शफीकुर रहमान महर तो थी। वाक़े की हर पासे का जांच कई पई वञे। मीरपुर माथेलो में भाण फैक्ट्री भरसा मसूबा में अणॼातल शख्स जो लाश हथ पुलिस लाश खणाए जरूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतकिल करे छॾियो। दोदापुर भरसा बेगारी केनाल में निकरंदड़ ताजा शाख के 20 फुट घारो केतरनि ई एकड़नि ते बीठल सारालो फसल पानी हेठि अची वियो। पानी ॻोठनि ॾांहुं तेज़ी सां वधण लॻो। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत घारो ॿधण में रुधल। सिंध के मुख्तलिफ शहर में पानी की खोट खिलाफ एहतजाजी मुजाहरा और धरना। शेदातकोट में मस्तोई शाख के आबादगारन एहतजाज करे शेदातकोट लाड़काणू रोड ब्लॉक करे छॾियो। बारा में ज़री पानी की खोट खिलाफ वापारी इत्तेहाद की सॾ ते धरणो। हारिन आबादगारन शहरिन सियासी समाजी और मजहबी धुरिन एहतजाज कयो। जोही में पटोड़ो शाख के आबादगारन जो एहतजाजी मुजाहरो कुबू सैद खान बरसा सैफुल्ला मक्सी ब्रांच और उन मां निकरंदड़ ढोरी शाख में ज़री पानी की एतराज़ खोट खिलाफ मुजाहरो कयो वियो। जमायत इस्लामी पारा कच्ची पुल बाईपास से ढोरी शाख में बीही एहतजाज कयो वियो। अगवाननि जे चुनाव पानी की खोट सबब सारियालो फसल तोड़े वेझारो सड़ी और सुकी रहियो आहे। बिना देर पानी फराहम करे आबादगारन के मुआशी नुकसान का बचायो वञे। गजा में इसराइली हमलन में कतरती नशरियाती इदारे के मशहूर सहाफ़ी समेत 52 फलस्तीनी शहीद। इसराइली फौज गजा की पट्टी से फलस्तीनी के निशानो बनायो। बड़ी मीडिया मूजिब गजा सिटी में सहाफ़िन के खेमे से बमबारी में अल जज़ीरा जा 2 सहाफ़ी अनसुल शरीफ और मोहम्मद करीका और 3 कैमरा ऑपरेटर शहीद थी विया। अक्टूबर 2023 का हेल ताईं इसराइली फौज के हमलन में शहीद थींदड़ सहाफ़िन जो अंग 237 थी वियो। आलमी जोहरी तवानाई एजेंसी जो उहदेदार ॻाल्हि लाइ अॼु ईरान पहुचंदो। ईरानी परी-वज़ीर अब्बास इराक़ची जो चवणु आहे त कंहिं बुनियादी ढांचे बिना इंटरनेशनल एटॉमिक एनर्जी एजेंसी के उहदेदार के ईरानी जोहरी ठिकाननि जो दौरो न करायो वेंदो। आलमी इदारे सां सहकार के फ्रेमवर्क में IAEA इख़्तियारनि सां ॻाल्हि ॿोल थींदी। वनडे सीरीज की बी मैच वेस्ट इंडीज पाकिस्तान के शिकस्त दी छड़ी। पाकिस्तान तरफा 181 रन जो डिनल हदफ वेस्ट इंडीज 34 ओवरन में हासिल करे वरतो। हसन अली और मोहम्मद नवाज 2 विकेटू वरतियूं। रोस्टन चीज 49 और दुरफौज 45 रन ठाए निमाया रहा। बरसात सबब मैच DSL मेथड तहत 35 ओवर सां महदूद कई वई।